खानपुर महर लॻे नामालूम हथियार बदन गोलियूं हणी खानपुर महर नादरा ऑफिस जे इंचार्ज खे मरनी करे छॾियो। ॻोठ शाह मोहम्मद सोढड़ो जो रहवासी नादरा ऑफिस जो इंचार्ज कुर्बान अली सोढड़ो ड्यूटी ते खानपुर तरफ़ अची रहियो हो त खानगढ़ भरिसां हथियार बंदन हमलो करे खेसि ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखां पोइ जवाबदार फरार थी विया। हमले में ज़ख़्मी थियल नादरा इंचार्ज कुर्बान सोढड़ो खे ॻणती जोगी हालत में वारिस सखर खणाए विया आहे। इन सिलसिले में राब्तो करण ते ज़ख़्मी नादरा इंचार्ज जे भाउ मुमताज़ सोढड़ो ॿुधायो त संदसि भाउ सुबुह जो ड्यूटी ते खानपुर तरफ़ वञी रहियो हो त खानगढ़ भरिसां बुट ॿधल नामालूम हथियार बंदन खेसि फायरिंग करे ज़ख़्मी करे फरार थी विया। भाउ खे 2 खां 3 गोलियूं लॻल आहिनि। भाउ खे सखर अस्पताल में खणाए वञी रहिया आहियूं। पुलिस मूजिबि मामले जी हर तरफ़ खां जांच कई पई वञे, जॾहिं त ज़ख़्मी खे सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी सचिन कपूर, न्यूज़ कानपुर महर।